अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था इन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब वली मोहम्मद भरिसां फायरिंग में क़तल थियल 5 ॼणनि जे वारसनि सां 3 ॾींहं बि ॻोठ इस्माइल बंड में ताज़ियत जो सिलसिलो जारी रहियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाको मूजिब DC शहीद बेनज़ीर आबाद आमिर हुसैन पंवर, AC काज़ी अहमद, ज़ीशान अरशद, MPA खान मोहम्मद ॾाहिरी, वॾेरे छुटल बंड को चेयरमैन आल बंड इतिहाद ऐं सवे माण्हू ताज़ियत लाइ पहुता। शहीद जे वारसनि सां दुआ घुरी ॾुख वंडियो। उन मौक़े ते DC शहीद बेनज़ीर आबाद आमिर हुसैन पंवर जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति वारसनि खे चयो त SSP शहीद बेनज़ीर आबाद खे जवाबदार गिरफ़्तार करण लाइ चयो आहे, जेके गिरफ़्तार करे कानून जे कठेरे में आंदा वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।